नास्रीन मुहर्रमुल हराम में बचले साईं अज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त इमाम बारगाहनि जे ॿाहिरां तोड़े ॿियनि हंधनि ते सबीलूं लॻायूं वयूं आहिनि। कोरंगी 2.5 नंबर जे मरकज़ी हुसैनी इमाम बारगाह में अज़ादारनि मर्दनि ऐं औरतुनि जी अचवञ जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे निज़ामुद्दीन भुट्टो। जी असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं गाज़ी आलम पार्क वटि ऐं जॾहिं हुते जेको आहे हिकु पींघो बि रखियल आहे ऐं जॾहिं आलम पार्क जी आहे हिते शहरी ईंदा आहिनि, पंहिंजी मुरादूं जेके आहिनि उहे खणंदा आहिनि। हिते कीअं ईंदा आहिनि, छा उहो उन्हनि खे करिणो पवंदो आहे? जो लोग आते हैं यहाँ अपनी मन्नत उठा लेते हैं और उनकी मन्नतें पूरी हो जाती है साल भर में, तो वो मन्नतें बढ़ाते हैं। वो मिठाई की सूरत में लाते हैं, जिसकी जितनी हैसियत होती है, दुपट्टे हैं, कुर्ते हैं, इस तरह की चीज़ें लोग चढ़ाते हैं। जी साईं, मन्नत ऐं मुरादियुनि जे लाइ औलाद जे लाइ मन्नत घुरंदा आहिनि माण्हू हिते। जंहिंजी मन्नत पूरी थी वेंदी आहे उहो पोइ साल में संदो हदियो ऐं उन औलाद खे आणींदा आहिनि, सदको मौला हुसैन जे पुट शहज़ादे अली असगर जे लाइ अदा कंदा आहिनि। मुख्तलिफ ज़ियारत होती हैं। इसके अंदर शबी के तौर पे जनाब ज़ैनब, जनाब सकीना के रोज़े भी होते हैं और ये जिस तरह मश्क लगी हुई है देख रहे हैं गाज़ी अब्बास के साथ, ये जनाब सकीना की निस्बत ये होती है मश्क, ये मश्क इसके अंदर शामिल है। यहाँ पे वही बदले में वो सब चीजें देते हैं। अगर कोई कपड़े ले आता है बच्चों के लिए, जब उनको औलाद होती है तो बच्चे के साथ वो फिर ये लेके आती हैं हमारे पास कपड़े सारे इस तरह से, तो वापस आते हैं। ये सब इस तरह के छोटे बच्चों के 0 से ऐसे कपड़े होते हैं, सब ये अपनी मुरादे लेके आते हैं। अगर कोई चूल्हे की नज़र करता है तो वो जब साहिब औलाद हो जाता है तो वो अपनी तौफीक के हिसाब से चूल्हे करते हैं, छोटे बड़े स्टील के जो भी होता है। कोई नज़र न्याज मिठाई में करता है, कोई वैसे ही करता है, कुछ अलम के चढ़ावे होते हैं, कुछ इस तरह से चीज़ होती है। तो सारी अल्हम्दुलिल्लाह सारी मन्नतें होती हैं यहाँ पे। मुहर्रमुल हराम जे महीने में इबादत भी कनि था ऐं पंहिंजूं जेके मुरादूं पूरियूं थियनि थियूं उहो जेको नज़रानो आहे उहो बि जमा कराइनि था, जॾहिं त हू पंहिंजूं मुरादूं हितां खणी बि वञनि था। कैमरामैन सफ़दर सां गॾु निज़ामुद्दीन भुट्टो, धरती टीवी न्यूज़, कोरंगी, कराची।